क्यों नाल छे बाबा? गिरधारी। हाँ? गिरधारी। गिरधारी? जी हाँ। छापो करी छाका पाई थी? ई घणे जो आयो विंजणो? 700 रुपया। कुछ रायत? आखिर 600। कुछ रायत? 500 रुपये। हाँ? 500 आखिरी। ही मोर? 10 दाना 100 रुपये जा। 10 दाना 100 रुपये जा। ठीक है। सो हींअर ही हिरां च ही कहिड़ो मंदिर आहे? रामा पीर। रामा पीर जो? किथे आयो? हाँ? ही इलाको कहिड़ो आहे? कासबो। रामा पीर जो मंदिर कासबो में असां आया हूँ। हिकिड़ो असांजी संगत सॼी आई आहे हिते। सो ही आया आहिनि असांजा फ़क़ीर। बाबा फ़क़ीर किथे आहे? नंगर वेल आहे? केॾी में? थोरो मूंखे ॿुधाए हिन मंदिर जे बारे में। हलिया तुंहिंजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो हैदर अली। हैदर अली? जी हा। हैदर अली तूं मुंहिंजे ख़्याल में कॾहिं तो आईंसि न? जो भाई आहियां बाजो वॼाईंदो आहियां। बाजो तूं वॼाईंदो आहीं? न जॾहिं असां 4 साल पहिरीं हिते आयासीं त तव्हांजी वीडियो मूं रिकॉर्ड कई। हा त ॿिनि ॼणनि गॾु वियो बाजो वॼायो पोइ तूं आहीं? जी हा। तोखे ख़बर उहा वीडियो तुंहिंजी कहिड़ी आहे? तो ॾिठी आहे पंहिंजी न? जी। तो पंहिंजी उहा वीडियो ॾिठी आहे न? जी हा। तो पंहिंजी वीडियो ॾिठी हुआ न? साईं अलाए हाणे वीडियो त असांजो केतिरो ई हले पियो। अच्छा सही आहे। ॾे भला हिते ॿुध हाल हिते मंदिर जो हाल ॾे मूंखे पहिरीं। जी हा। हाल वाल मंदिर जो पहिरीं। ये मंदिर साईं रामा पीर जो आहे। हा छा आहे हिते जी तारीख़ छा आहे? तारीख़ हिते इहो वण मोर ऐं इहो आहे न एतिरो परे मंदिर जो छा मक़सदु आहे? कीअं आहे? पुराणो छाजे करे आहे? ही पुराणो मंदिर आहे? जी असां तक़रीबन 450 साल। 450 साल? अच्छा माना इनमें कहिड़े उन जब तव्हां फ़िरके जो छा हूंदो आहे? कीअं आहे? ही रामा पीर माना जेको हिंदुअनि जो हा उनजो माना मंदरु आहे। हा हा। पहिरीं रामदेव हो हम्म ऐं पोइ रामा पीर जेको पंहिंजे मुस्लमाननि जो लक़ब ॾिनो। हा उनखे ॾिनो मौजदो ॾिनो। हा पीर जो लक़ब उतां मिली वियो। अच्छा ठीकु आहे। अच्छा ॿुधो हिते मोर जेके पाण आया आहिनि या तव्हां पालिया आहिनि हिते? ही साईं सभु जंगली आहिनि पालियल कोन्हे। जंगली मोर आहिनि? हा जी हा। अच्छा सही। सो दोस्तों कासबो नंगर पार करते आया हूँ। रामा पीर मंदिर है। रामा पीर तमाम वेझो। बॉर्डर इंडियन बॉर्डर बिल्कुल वेझो है। सो हिते आया हूँ नंढी सारी महफ़िल थींदी सो तव्हांखे ॾेखारींदासीं। ये सारा मेहमान ठान फयाज़ भाई वेठो आहे उनजो पुटु वेठो आहे। साईं अकबर सूमर साहब वेठो आहे। साईं कामरेड असांजो वेठो आहे। नदीम चौहान बीठो आहे। ॿार बाबा ही छा है? जड़ी बूटी आहे? ॿुधा हाल वाल जड़ी बूटी वाल। हाँ छा है? मैदे जी गरमाश लाइ। हाँ इया घणे वेला गोडन संदन जो सूर जे लाइ। हाँ इया ककोड़िया दम सेके जे लाइ। हाँ इया मरड़ा सिंगी वाला कन्नई डाठ जे सूर जे लाइ। हाँ इया गैस कर जी भर्ती जे लाइ। हाँ इया कढ़ाई जो खोरा चीर जे सूर जे लाइ। हाँ इया वारन जे लाइ वार में नालो है वार छणे तो टूटे तो उन जे लाइ पातेल में गडाई तेल सूर। हाँ इया सफेद मछली या मर्दानी ताकत जे लाइ। अच्छा इया तिंदूर जी काठी या भगे टूटेला हड्डी बडी टूटी वने थी उन जे लाइ इनके साड़ी कोलो करे मक्खन निजी गैसा मिला खानी बने हड्डी जोड़ लकड़ी हाँ तिंदूर जी काठी। हाँ ठीक सॼी महिरबानी।